बख्शापुर बरसा गोठ मोर भुट्टो में मियाणी पुलिस की जवाबदार की गिरफ्तारी लाइ चढ़ाई। एसएचओ मियाणी समेत 8 पुलिस एहलकार जख्मी थी पिया। जख्मी में एसएचओ मियाणी गुलाम सरोवर सरकी, हनीफ मीराणी, नूर खान चाचड़, अलीगुल छिडण, शहजादो चाचड़, मुश्ताक चाचड़, इब्राहिम समेत 8 पुलिस एहलकार डंडा, सिरोटा ऐं लठियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॿिनि पुलिस एहलकारनि इब्राहिम ऐं मुश्ताक जी हालत गणिती जोगी हुअण करे कश्मीर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। राबतो करण ते एसएसपी कश्मीर बशीर अहमद बिरोई ॿुधायो त कुझु ॾोहारी माण्हुनि जे पुलिस खे इतला मिलियो। पुलिस ॻोठ ते चढ़ाई कई, जंहिंमें एसएचओ समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ऐं ॻोठाणनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। वधीक पुलिस नफ़री खे तलब कयो वियो आहे। ओॾांहुं कश्मीर ज़िले में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे ऐं ॾोहारी लिकण बजाए रोडनि ते निकिरी आया। वधीक 2 ॼणा अगवा थी विया। तंगवानी लॻ डेरा सरकी थाणे में नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते गैस वाल ते चौकी ॾींदड़ हमज़ा अली गुजराणी ऐं मुनीर अहमद गुजराणी खे अगवा करे कचे तरफ़ खणी फ़रार थी विया। अहिड़ो इतलाह मिलण ते कश्मीर ज़िले जी पुलिस पोयां रवानी थी वई आहे। ओॾांहुं मोगियुनि जे घरनि में रोज़ ॾाढो मची वियो। तंगवानी वेझो डेरा सरकी पुलिस थाणे जी हद मां गुज़िरियल राति मुबैना तौरु अगवा थियल मुनीर गुजराणी ऐं हमज़ा अली गुजराणी जे वारसनि ऐं गुजराणी बिरादरी पारां ठुल कंदकोट इंडस हाईवे सोकड़ पुल वटि बंदि करे एहतिजाज कयो पियो वञे। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघूं क़तारूं लॻी वियूं आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।